सामारोलग पानी जी खोट खिलाफ कालरो बिरादरी जो एहतजाज। सामारोलग ॻोठ हाजी अली मोहम्मद कालरो में कालरो बिरादरी जे आबादगारनि तरफ़ां एरीगेशन खाते जी नाइंसाफ़ियुनि खिलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। एहतजाज जी अॻुवाणी गुलाम अब्बास कालरो, मोहब्बत अली कालरो, गुलाम मुर्तज़ा कई। मुज़ाहिरनि जो चवणो त सामारो एरीगेशन वारनि गुज़िरियल 3 महीननि खां राजवाह ऐं ॿियनि शाख़ुनि जो पाणी बंदि करे छॾियो आहे, जंहिं सबबि हज़ारे एकड़नि ते बीठल फसल सड़ी तबाह थी विया आहिनि। हिननि चयो त करबला में यज़ीद रुगो 3 ॾींहं लाइ पाणी बंदि कयो हो, पर हिते जे नाअहल अमलदारनि 3 महीना पाणी बंदि करे रखियो आहे। असांजा फसल तबाह थी विया आहिनि, माल जानवर पखी पखण उन सबबि तड़पी रहिया आहिनि, जॾहिं त आबादगारनि खे किरोड़े रुपयनि जो नुक़सानु पहुतो आहे। एहतजाज कंदड़नि इल्ज़ाम हयो त नारा कैनाल मां पाणी छॾण जो ऐलान 5 जनवरी खां 25 जनवरी ताईं हो, पर हथरादू पाणी बंदि रखियो वियो। मिठड़ाऊ कैनाल जे वाटरनि शाख़ुनि खे खोलियो वियो, पर राजवाह ऐं ॿियनि शाख़ुनि में अञा ताईं वारी पई उॾामे। आबादगारनि जो चवणो हो त पाणी खोलण लाइ रुश्वत तलब कई पई वञे। एहतजाज कंदड़नि आला इख्तियारनि खां मुतालबो कयो आहे फौरी तौर ते राजवाह में पाणी फ़राहम कयो वञे, ॿी सूरत में आबादगार पंहिंजा हक़ पाण वठण लाइ मजबूर थी वेंदा। वधीक तफ़सील लाइ मुतासिर आबादगारनि जो मौक़िफ़ हिन वीडियो में मौजूद आहे। रिपोर्ट डॉक्टर एम लाल वाघानी, डिवीज़नल ब्यूरो चीफ। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सब खां वॾो असां इहो चऊं था त ज़ुल्म आहे राजवा सां। वाह जी वाराबंदी हमेशह महीनो थींदी आहे, हीउ मुसलसल 3 महीनो आहे। यज़ीद करबला में 3 ॾींहं पाणी बंदि कयो, हिननि 3 महीनो पूरो कयो, छो जो ही हुन जा औलाद मंझा ई आहिनि। एरीगेशन सामारे वारा एॾा त ज़ालिम आहिनि, पाणी पैसनि सां विकिणी रहिया आहिनि। मुसलसल जेके वस वारा आहिनि, पैसे वारा आहिनि, पाणी खे पैसनि सां वठी करे पंहिंजे फसलनि खे जेको सो साओ कयो वेठा आहिनि। अचो असांजा हालत ॾिठो फसलनि जी, जेके करोड़ अरबनि रुपयनि जो नुक़सानु थी चुको आहे। फसल मुकमिल सुकी राख थी विया आहिनि। असां वटि पीअण जो पाणी कोन्हे, असां फसलनि ते आसिरो खणी छॾियो। शाख जी हालत ॾिसो पिया, मुसलसल 3 महीनो आहे। आचर वारनि खे त बिल्कुलु पाणी ॾियनि ई कोन था। आचर वारनि सां अहिड़ो कोन बुग्ज़ रखियो आहे, छो जो सूमर ते वॾनि मंगर मच्छनि जो वारो हूंदो आहे, उन्हनि खां पैसा वठी सूमर ते ॿधींदा आहिनि, सूमर ते खोलींदा आहिनि। आचर वारनि सां मुसलसल ज़ुल्म आहे। ऐं असां एरीगेशन वस वारे अमलदार सिंध हुकूमराननि खे चऊं था ख़ुदा रा राजवा ते जेको ज़ुल्म आहे इहो बंदि कयो वञे। असां न यज़ीद जे पोइ वारनि यज़ीद जे पुजारियुनि खे चऊं था त इहो यज़ीदी कमु ख़तमु कयो, असां ते रहम कयो। पाणी खपे, पाणी खपे। असांजो चवणु आहे त करबला में अॼु खां 1400 साल पहिरीं इमाम हुसैन जो पाणी बंदि कयो काफ़िरनि यज़ीद। हिते वारे यज़ीदनि असांजो पाणी बंदि कयो हिन अवाम जो। अच्छा, इमाम हुसैन अलैहिस्सलाम जो केतिरा ॾींहं पाणी यज़ीद बंदि कयो? 3 ॾींहं सिर्फ़ बंदि कयो। हिते जे यज़ीदनि केतिरो वक़्तु पाणी बंदि कयो? 3 महीना पाणी बंदि कयो आहे। 3 महीना पाणी कोन्हे, 3 महीना पाणी थी विया आहिनि। ज़ुल्म आहे असां सां। नाज़रीन, तव्हां ॾिसो त हिननि चयो त करबला में इमाम हुसैन जो पाणी यज़ीद हिकु ॾींहुं जंग कई हुई ऐं 3 ॾींहं पाणी बंदि कयो, जेको 7 मुहर्रम खां। हिते जे एरीगेशन ऐं सामारो तरफ़ां ऐं जेके मथां डायरेक्टर तरफ़ां जेको ही यज़ीद खां बि जेको उकरी आहे मथे, जिन्हनि 90 ॾींहं पाणी बंदि कयो आहे। इन्हनि जो चवणु इहो आहे त असां आला अख़्तियारनि खां मुतालबो था कयूं त जल्द में जल्द राजवा जे आबादगारनि खे पाणी ॾिनो वञे ऐं जीअं हिते जी ज़िंदगी मफ़लूज थिए। साफ़ी गुलाम कालू, साले बमरो।